वो बुनियादी हक़ जेको ज़िले काउंसिल जो आहे, चाहे इलाइक़े में तरक़ी कराइणी आहे त उहा बि बुनियादी हक़ असांखे पावर ॾिना वञनि। जीअं तव्हांखे ख़बर आहे, मां अॻु में बि चवंदो रहंदो आहियां, मां ई सिर्फ़ु न, पूरे सिंध जा जेके चेयरमैन आहिनि उहे सभु इन ॻाल्हि में मुतफ़िक़ आहिनि त जेका डेवलपमेंट थिए उहा थिए डिस्ट्रिक्ट काउंसिल जे थ्रू। ऐं त डिस्ट्रिक्ट काउंसिल जेका आहे उनजो नुमाइंदा हर ॻोठ में काउंसिल जी शक्ल में, हर यूसी में चेयरमैन डिस्ट्रिक्ट मेंबर जी शक्ल में मौजूदु आहिनि। त उनखे अगरि का शइ ॾींदी त उहो ट्रांसपेरेंट तरीक़े सां ग्रास रूट ताईं पुॼी सघंदी। बनस्बत हिन जे हिते इहो सिस्टम आहे त हाणे MPM जंहिंखे हुकुम करे छॾियो उनखे ॾेई छॾनि, इन बिल्कुलु इहो मुंहिंजे ख़्याल सां कॉन्स्टिट्यूशनली बि राइट न आहे। ईअं न थियणो खपे। MPM जेके वञी करे लेजिस्लेशन ते फोकस रखनि, पंहिंजो कानून साज़ी जेका आहे उहा उनजो बुनियादी फरीज़ो आहे उन ते अगरि फोकस रखनि। बाक़ी असांखे डेवलपमेंट जेको असांखे हिते दोस्तनि सां गॾु घटी घटी बि असांखे घुमणी आहे त इहो कमु बि असांखे ॾिनो वञे। वाक़ई में घोटकी ज़िले में तव्हां ख़बर आहे जीअं हिते मल्टीनेशनल कंपनीज़ एतिरियूं घणियूं आहिनि त हिते CSR फंड बि काफ़ी हूंदो आहे, उनमें बि डिस्ट्रिक्ट काउंसिल खे को शेयर न आहे। मुंहिंजे ख़्याल सां शायदि ऑपोज़िशन जी वजह सां अचा, पर असां त ऑपोज़िशन आहे ई न, असां त गवर्नमेंट सां गॾु कमु करणु चाहियूं था, जेके मिली करे घोटकी जा कमु करणु चाहियूं था। माना जो मतिलबु इहो CSR फंड ते MPS माना उहे धाड़ो हणनि था, तव्हांखे नथो मिले। हा, मुंहिंजे ख़्याल सां अगरि इनखे तव्हां लीगल टर्म्स में चवंदो त पोइ ईअं ई आहे त असांजो हक़ वधीक आहे। MPM जो कमु आहे उहो वञी करे लेजिस्लेशन करणु वधीक बहितर। MNA MPA त एतिराफ़ ई नथा कनि, उहे चवनि था असांखे बि के फंड नथा मिलनि। छा तव्हांखे इन बारे में ॼाण आहे? सनतीदारनि वारा फंड जारी करणु नथा हिननि चूंडियल नुमाइंदनि जे थ्रू? बिल्कुलु, मुंहिंजे ख़्याल सां को थोरा तक हाणे करणु शुरू कया अथऊं। जॾहिं को सरदार अलीगोर ख़ान जेको आहे असेंबली में ॻाल्हाइणु शुरू कयो आहे, उहो हिते घोटकी वारनि जो बाग खुलियो आहे। और इंशाल्लाह असां त हमेशह ॻाल्हाईंदा आहियूं, हाणे बि ॻाल्हाईंदासीं। ऐं अगरि घोटकी जो फ़ाइदो थिए थो त भली ॻाल्हि आहे, पर डिस्ट्रिक्ट काउंसिल में अगरि उहे शइ खणी अचनि त वधीक भलो थींदो। जीअं आरो प्लांट्स आहिनि, घणी शयूं आहिनि। इन मामले में केतिरो आहे CSR फंड जे करे डिस्ट्रीब्यूशन ज़िले काउंसिल खे DC नथो ॾे त उन में छा धुर आहे, छा आहे? बसि कुझु पॉलिसीज़ मथो वेठो ठाहियूं अथऊं। मुंहिंजे ख़्याल सां डिस्ट्रिक्ट काउंसिल खे कुझु डिपार्टमेंट्स ई कोन्हनि। जीअं मां हमेशह रिक्वेस्ट कंदो आहियां हर जाइ ते त असांखे अगरि तव्हां एजुकेशन डिपार्टमेंट ॾेई छॾियो, घटि में घटि असां पुछा कुछा था करे सघूं। मूंखे ख़बर आहे त पैसा तव्हां वटि न हूंदा, मां पैसा नथो घुरां, पैसा घुरणु ॾुखियो लॻंदो आहे, मथां न बि ॾियो। पर अगरि पावर ॾेई छॾियो या अहिड़ी का शइ कयो त असां वञी चेक एंड बैलेंस रखी सघूं, न का पुछा करे सघूं। को स्कूल बंदि आहे त छो बंदि आहे, पुछूं कि वरी DC ॾे तव्हां खणी वञो, पोइ बाक़ी फ़ाइदो कहिड़ो निज़ाम में। का इंफॉर्मेशन तव्हां वटि आहे जो CSR फंड केतिरी हूंदी आहे सालाना हर सनती इदारे जी या ऑल ओवर सनती इदारे जी साल जी? बिल्कुलु, इहो त वॾा ह्यूज फिगर्स आहिनि। ऐं अॻु में ॿुधा हूंदा त घोटकी जेको आहे उनजी जेका आहे इहो सरदार अली खां MNA हुया त उन्हनि वेही करे हुते हिकिड़ी मीटिंग थी हुई जंहिंमें तमामु पेट्रोलिंग कमेटी सभु मौजूदु हुया। हुते कमेटी पूरी ठही हुई, हुते जंहिंजो बाबा मेंबर हुया। उते उन्हनि जेको फिगर्स आंदा उहे हिते 10 अरब जी शक्ल में आहिनि, जेके घोटकी ज़िले जी रॉयल्टी आहे, जेका सिर्फ़ु सालियाना। हा, सालाना जेका आहे उहा सिर्फ़ु हाणे हुनखे सालनि जा साल गुज़री विया आहिनि। असां वटि तव्हांखे ख़बर आहे त हिते एॾी वॾी गैस जो रिच एरिया आहे, हुन में ज़रूरु डिमांड बि एॾी वॾी आहे, माण्हुनि जी गैस जी डिमांड बि आहे, रोड रस्ता भॻल आहिनि। ऐं घोटकी में सिंध में सभिनि खां पोइना पियल आहे, त हुनखे ज़रूरत आहे हिन शयुनि जी। सरदार मोहम्मद बख्श खान मार हफ़्तो अॻु में ऐलान कयो आहे सनती इदारा ॾिनी कुझु कोन था, मां हिननि जे ख़िलाफ़ु रैली कढंदुमि, तहरीक हलाईंदुमि। छा था सम्झो, तहरीक हलाईंदो, रैली कढंदो या इहो अमल कराए सघंदो हिननि शयुनि ते? बिल्कुलु, सरदार साहब खे भले अगरि इन इदारनि जे ख़िलाफ़ु निकिरे थो त उहो हुनखे मैं कहता हुनजे लाइ रस्तो साम्हूं साफ़ ई आहे। त वॾे में जिहाद कई आहे, सरदार अलीगोर ख़ान कई आहे, उन असेंबली जो फ्लोर ते उथी करे हिन जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे। ऐं जलसनि में त हमेशह तकरीर थींदी रहंदी आहे। ऐं अगरि उन्हनि जी लाइन वठनि त मुंहिंजे ख़्याल सां वधीक सुठे तरीक़े सां कमु बि थी वेंदो ऐं मसला बि हल थी वेंदा। सर, आपने एक बात की है कि CSR फंड जो है वो मुनसिफाना की तकसीम नहीं हो रही ज़िले की आवाम के लिए, तो आप उसके बारे में किस तरह ब्रीफ करेंगे उर्दू मीडिया के लिए? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिल्कुल, जैसे मैंने अभी दोस्तों को बताया कि जितने भी CSR फंड्स की जो एलोकेशन है वो मेरे ख्याल से कॉन्स्टिट्यूशन लेवल पे भी और बुनियादी